नाज़रीन, तलहर में रांदियुनि जो मैदान न हुजण सबब नौजवान खाली प्लॉट्स ते क्रिकेट खेॾण ते मजबूर आहिनि। नौजवाननि जो चवणु आहे त खेनि ग्राउंड जी सहूलियत ॾिनी वञे जीअं हू सेहतमंद सरगर्मियूं जारी रखी सघनि। वधीक तफ़सील मोहम्मद हुसैन गोपانग जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं तलहर जे रोशन शाह ग्राउंड में। हितां जे नौजवाननि पंहिंजी मदद पाण तहत क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कयो, जंहिंजो अॼु फाइनल आहे। अचो इन हवाले सां हितां जे नौजवाननि सां ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। असांखे क्रिकेट जे हवाले सां असांखे बिल्कुलु सपोर्ट कई वञे। हिकिड़ो VIP ग्राउंड हर तलके खे ग्राउंड आहे, त असांखे हिकिड़ो तलके तलहर में असांखे ग्राउंड हिकिड़ो अफोर्ड कयो वञे गवर्नमेंट जे हिसाब सां। हाणे हीअ टूर्नामेंट तव्हां ॾिसो केतिरा माण्हू आहिनि, पर इहो रुॻो साल में हिकु दफ़ा लॻे थो। अगरि हिते क्लब क्रिकेट हुजे, को अहिड़ो माण्हू हुजे जेको पोयां सपोर्ट करे, नुमाइंदनि सां ॻाल्हाए सघे, छो कि हिते लोकल माण्हू नुमाइंदनि सां गॾु कोन वेही सघंदा। पंहिंजा नुमाइंदा अहिड़ा आहिनि जेके हिननि खे विहण बि कोन ॾींदा। हा जी बुख कंहिं वटि कोन्हे। जेको वेंदो अगरि उते को माण्हू वञे सम्झाए कि भाई स्पोर्ट्स में ई फ़ाइदो आहे, त आउं भाया तो तलहर छा लोकल ॻोठनि में बि ग्राउंड मिली सघंदा। असांखे हिकिड़ो तलहर में हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे ऐं असांजी माली तौर मदद कई वञे ऐं ग्राउंडी तौर बि मदद कई वञे। कि हिते कंहिं बि सियासी समाजी माण्हू जी का बि असांखे सपोर्ट न आहे, न कंहिं गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे सपोर्ट आहे, न MNA जे तरफ़ां, न MPS जे तरफ़ां। हालांकि फंड बि मौजूदु आहिनि, स्पोर्ट जा फंड बि असां वटि अवेल आहिनि। ऐं उनखां अलावा हर साल जेको आहे सो इहो ऐलान कयो थो वञे त तव्हांखे ग्राउंड बि असां ॾींदासीं हर तरह, पर अहिड़ी का बि असांखे सपोर्ट कोन्हे। सो असां इहो ई था चऊं त हिते तव्हां ॾिसो त केतिरो क्राउड आयल आहे, केतिरो माण्हू क्रिकेट खे चाहिनि था, स्पोर्ट्स खे चाहिनि था। एक्टिविटी स्पोर्ट जी ज़रूरी आहे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि MNA तोड़े MPA ऐं बदीन मां चूंडियल MNA वफ़ाक़ी वज़ीर फ़हमिदा मुर्ज़ा खां मुतालबो आहे त फौरी तौर ते तलहर जे नौजवाननि जे लाइ स्पोर्ट्स ग्राउंड ॾिना वञनि ऐं स्पोर्ट्स जूं ॿियूं सहूलियतूं मुयसर करे ॾिनियूं वञनि। कैमरामैन अली अर्दा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहर।